नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो में 9 खां 12 सालनि जे 3 मासूम ॿारनि ते चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। चोरी थियल केस में नामज़द 9 साला छोकिरो एहसान जतोई 10 खां 11 साला 2 नींगरियूं रुखसाना ऐं शाज़िया शामिल आहिनि। 2 ॾींहं अॻु कपरो पुलिस सांगड़ रोड ते चोरी जे इल्ज़ाम में 3 ॿारनि खे गिरफ़्तार कयो। ॿारड़ा मटियारी ज़िले जा जतोई ॿुधाया पिया वञनि। मासूम ॿारड़ा 48 कलाक चोरी जे इल्ज़ाम में कपरो जे थाणे ते लाक़ब हुआ। अॼु मथस मुबारक ख़ासकेली जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॿारड़ा पेस्टिसाइड जी दुकान तां 85,000 रुपया चोरी कया हुआ, जेके पुलिस बर वक़्त कार्रवाई कंदे ॿारनि खे लूणखाण वेझो गिरफ़्तार कया हुआ। पुलिस हिननि ॿारनि खां 85,000 रुपया चोरी थियल हथ कया हुआ, जेके पेस्टिसाइड मालिक राजा खत्री खे वापस कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।